बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, याली मदद सदा मौजूद। जीअं त हर रोज़ पंहिंजी उताक में वेही किताबनि सां हिन सां मुकालबो कंदो हुयुसि, अॼु जेको आहे ईअं सोचे रहियो हुउसि त पंहिंजे हथनि सां हिकिड़ी नई सुगड़ाइप पैदा कयां, जेको आहे सो उहो ताम कुझु तयारु करे संगत खे घुरायां ऐं उन संगत खे बि खाराए ॾिसां त मुंहिंजे हथ में शीरी आहे, लिज़त आहे, टेस्ट आहे या न। अहिड़ीअ तरह जेको आहे त अॼु मां बेहद टेस्टी जीअं आम शादियुनि विहांउनि में थींदा आहिनि ऐं जेको आहे कोरमो, मुर्गी कोरमो कंदुसि। उन खां पोइ वाइट बिरयानी जेका अमूमन काजनि में हलंदी आहे उहा बि ठाहींदुसि। तव्हां दोस्त जी दुआउनि सां जेकॾहिं ठही त ठीकु आहे ऐं दोस्तनि नेकी कई त इनशाला ठाहींदो रहंदुसि, न त इहा खणी घर बचड़नि खे खाराईंदुसि रुखी सुखी। यार मदद। जीअं त हाणे मां अची वियो आहियां पंहिंजे बोरची खाने ते। सभ खां पहिरियों मां दोस्तनि खे हिननि शयुनि जो तारीफ़ करायां। हीअ आहे गजर, हीअ गजर आहे। हीअ गजर हिन में पवंदी जेका वाइट बिरयानी थींदी हिन चांवरनि में। हीअ वाइट बिरयानी जे लाइ आहे, हीअ हिन में पवंदी जंहिंमें ॻाढ़ा अछा चांवर थी पवंदा, इहा इन जे लाइ आहे हीअ गजर। ऐं हीअ टमाटा आहिनि, हीअ टमाटा आहिनि, इहे टमाटा बि हिन बिरयानी में पवंदा, हीअ सावा मिर्च बि हिन बिरयानी में पवंदा ऐं उन खां बाद में इहा बिरयानी त तयारु थींदी। उन खां बाद में पोइ हीअ बिह आहिनि, हीअ बिह आहिनि। हिन बिहनि खे टेस्टी बणाइणो आहे, जीअं आम जेको आहे सो काजनि में बिह टेस्टी बणाया वेंदा आहिनि, अहिड़ी नोच ते हिन बिहनि खे जेको आहे सो टेस्टी बणाइणो आहे। उन जे लाइ बि सामान रखंदुमि। उन खां पोइ हीअ मुर्गी आहे जेको मूंखे कोरमो करिणो आहे। हीअ मुर्गी मूंखे कोरमो करिणो आहे, इनखे भुञणो आहे। हीअ बसर दाग बाग करण जे लाइ आहिनि, हीअ मसाला पिया आहिनि ऐं उन खां बाद में हीअ मुंहिंजो जेको आहे चाढ़ण ॿारण जे लाइ जेको आहे सो आहे सामान, उहो हे चुल्हो आहे। हाणे मां शुरू कयां थो खोल हिनखे पंहिंजो बाहि जो। हाणे बाहि ॾींदुसि हिनखे। पहिरियां ई जेको आहे सो बाहि ॾियणी आहे त जीअं माना हीअ बाहि ॿारियमि। उन खां पहिरियां सभ खां पहिरियां जेको आहे सो हीअ पाणी मां पीअण जे लाइ गरम कंदुसि। हीअ पाणी आहे, हे पाणी मां पीअण जे लाइ गरम कंदुसि, जंहिंमें बिह ॻारे उन खां बाद में पोइ टेस्टी ठाहिणा आहिनि। हीअ पाणी मां हीअं सखिणो हीअं रखी छॾियो। हाणे अॻिते जेको आहे सो मां वरी हे बिह खणी ईंदुसि, हुते विहंदुसि, हुते वेही हिन बिहनि खे मां छीलींदुसि। हीअ छुरी मूंसां मौजूदु आहे, हिन सां मां हिनखे छिले 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 केतिरा करे पोइ हिन में विझंदुसि। हीअ गरम थी लहंदा, ॻरी वेंदा, लहंदा, पोइ हिनखे वरी मां भुञंदुसि जीअं माना टेस्टी थियनि। जीअं त हे बिह खणी आयो आहियां मां छिलण जे लाइ, जेको तव्हां बुर्ची खाने कान निकितुसि। हाणे हिते पहुतो आहियां। हे बिह अहिड़े तरीक़े सां वेही करे ऐं मां पंहिंजा बिह हीअं छीलींदुसि जीअं दोस्तनि खे सम्झाइण में का तकलीफ़ वग़ैरह न अचे। हे बिह छिलजनि था पिया, हे छिलबा हीअं बिह। हीअ हिन में जेको बि आहे किचिरो इहो अलॻि थींदो, हे साफ़ु थींदा पिया हीअं तकड़ तकड़ में जेको आहे त छिले रहियो आहियां। जीअं त हे जेको आहे न त मां जेसिताईं होॾां पाणी गरम थिए तेसिताईं हीअ कमु करे रहां, छो त जेकॾहिं पाणी जो असां इंतज़ारु कंदासीं त हिन में असांखे देरि थी वेंदी। इन्हीअ करे जेको आहे त हिनखे अॻ में जेको आहे सो माना छिले ठाहे रखिणो आहे जीअं हे छिलजनि था पिया। हिननि खे पोइ अहिड़ी तरह सां असां जेको आहे गतरा बि कंदा आहियूं। जीअं हे आहे, ॾिसो हे त थी वियो, हे हिते गतरो थी वियो, हे हिते गतरो थी वियो, हीअ गतरा, हीअ टेस्ट थी वेंदा, हीअ टेस्ट थी वेंदा, हीअ जेके आहिनि हे टेस्ट में बीहंदा ऐं तमामु सुहिणा थी वेंदा इनशाला। मुंहिंजो त हीअ जेके हे फूशर आहिनि, हे किचिरो आहे, हे कम जा न आहिनि। हीअ जेके आहिनि कम जा न आहिनि, हीअ जेको किरे थो इहो बि कम जो न आहे, इहे किचिरा आहिनि। जीअं ॾिसो न, हे मां हिनखे जेको आहे सो माना त हिकिड़ो गंदगी पैदा थींदी आहे, गंदगी खे बचाइण ख़ातिर जेको आहे सफ़ाई तरह सां जेको आहे सो मां इन में हिनखे साफ़ु करे रहियो आहियां। त जीअं कोन आयो आहे न त हीअ ॻरी विया आहिनि या न आहिनि ॻरी विया, हीअं रखियो ऐं हीअ हितां हिकिड़ा ॿ टे असां खणी हिननि जे मथां रखी करे हीअं ऐं हिननि खे असां हीअं चेक कंदा आहियूं, छो त उहो हथु सड़ंदो। हाणे हे ॾिठो त हे ॻरी वियो आहे, बिल्कुलु हे ॻरी वियो आहे, हे ॾिसो था, उहो हे ॾिसो हे ॻरी वियो आहे, बिल्कुलु ॻरी वियो आहे। हाणे असां हीअ लाहींदासीं, हिन खे लाहींदासीं। हाणे हिननि खे असां माना भुञणो ॾींदासीं ऐं हिननि खे टेस्टी हाणे बणाईंदासीं। हीअ अञा ताईं असां इहो टेस्टी कोन थी सघियो, हाणे टेस्टी थी वियो। ठीकु आहे, उहो हे ढकु मां लाहियांसि, चुल्हो बंदि कंदुसि पोइ लाहींदुसि।
ही जेको आहे तक़रीबन 20 मिंटनि खां अधु कलाक ताईं मस जेको आहे सो हे गरिया आहिनि, सो बि निजे पाणीअ में। हाणे हिननि खे मां लाहियां थो। त हाणे मां हिन में हे गिहु थो विझां। ही गिहु पइजी रहियो आहे। हे गिहु पइजी वियो। हाणे हिन गिह खे जेको आहे हाल ई फ़िलहाल मां हेॾे करे थो रखां त जीअं ही गिहु ख़राबु। ही हरी मिर्च विझी रहियो आहियां। पहिरियां टमाटा विधा आहिनि, हाणे हरी मिर्च थो विझांसि पियो। ही हरी मिर्च पइजी आहे हिन में। हाणे हिन में मां विझंदुसि लाल मिर्च। तमामु थोरा विझणा आहिनि, घणा बि न आहिनि विझणा। हे लाल मिर्च हो, लाल मिर्च पइजी आहे। उन खां पोइ असांखे विझणो आहे नमक। नमक जी चमची, छो त सनो नमक आहे, हिन में हेतिरो पइजी सघे थो। ही घुमाइणो आहे। हिन खे बिल्कुलु केचप ठाहिणो आहे। हिन मां केचप ठाहिणो आहे। जेको केचप थींदो पोइ हिन में असां बिह विझंदासीं। हाणे मां हिन में बिह विझंदुसि जेके टेस्टी थींदा। उहो ही बि हीअं पवनि सा, उहो केचप थियल आहे। हाणे हिन में बिह था पवनि। पोइ हिनखे मसालो ॾिबो बिहनि खे, जीअं टेस्टी थी बिहनि। ही बिह पइजी आहे। हाणे हिनखे घुमाइबो। हेठि हीअ हेठि आहे। ऐं उन खां बाद में ही मसालो आहे गरम, जेको गरम मसालो चयो वेंदो आहे, उहो पीठल मसालो आहे। ही कौरमो मसालो, उहो बि हिन में पवंदो आहे। में धानिया सुकल, हाणे असांजो कमु तयारु आहे। बिल्कुलु ही तयारु थी विया आहिनि। हाणे असां हिनखे हिन में हाणे हीअं लाहियूंसि था। बंदि कर। त हाणे जेको आहे सो बिह तयारु थी विया आहिनि। बिहनि खां पोइ मां हीअ जेका आहे देगिड़ी जेको आहे सो रखां सो हिन जे लाइ पंहिंजो कौरमे जे लाइ। हाणे कौरमे जे लाइ जो ही गिहु विझंदासीं। उहो हे गिहु पइजी थो। कौरमो भाॼी ठाहींदासीं। हे बसर, वो हीअं ही गोश्त हिन में पइजी वियो। हाणे हिनखे घुमाईंदुसि। घुमाइण खां बाद में हिन में मां मसाला विझंदुसि। ही हेठि रही, ही हेठि रही जेका हिन में विझांसि। ही मुर्गी मसालो आहे, कौरमो मसालो। हाणे वरी हिनखे घुमाइणो पवंदो त जीअं मसालो हैड वग़ैरह जेके था सामान उहो जीअं हिन सां गॾिजी वञे। हाणे घुमाइण खां बाद में कुझु टाइम जेको आहे ढकु ॾींदोमांसि त जीअं ॻरी वठे।
हे ढक ॾियूं साईं। हाणे हिन घुमाइण खां पोइ हीअ असांजो जेको कोरमो आहे उहो तयारु आहे। हाणे कोरमे खे जेको आहे सो पंहिंजो ढकु ॾेई लाहींदुसि। हे हीअं ढकु ॾिनो वियो, हाणे लाहे पोइ हिनखे। हाणे हीअ जेको आहे चाढ़ियूं था असां बिरयानी जे लाइ, वाइट बिरयानी। हे कीअं भाइजी वियो जीअं टुचकी रहियो आहे उन में जेके हिन इलाइची फोटा नंढा नंढा इलाइची विझी रहियो आहे, जेके माना अछी बिरयानीअ खे ख़ुशबू ॾेखारनि, उन जे करे हीअ विझी रहियो आहियां। हे पइजी विया। हाणे हिनखे थोरो मां हीअं घुमाईंदुसि। ही जेको आहे पाणी हिन में जेको चिटच कोन्हे। हाणे हे पाणी जेको आहे जेके असां 4 गिलास चांवरनि जा कया हुआसीं, इन में 5 गिलास असां पाणी जा विझंदासीं, छो त हिकिड़ो गिलास लाज़मी वधीक हूंदो आहे। मां अॻिणो में पंहिंजी महिनत कई, जीअं कोरमो ठाहियो हथ में, बिह ठाहिया हथ में, ऐं जेको आहे सो चांवर ठाहिया हथ में, हे मानी आहे, हीअ सलाद पई आहे। हाणे दोस्त वेठा आहिनि, दोस्तनि सां गॾिजी खाऊं था। वधीक दोस्त फतवा ॾींदा, जो न वणनि त पोइ बाक़ी बचियल भाॼी जेको आहे घर खणी ईंदुसि। असली ईअं था कयो छा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। चिकन कोरमो साईं। बिस्मिल्लाह। ईअं कयो, ईअं न थींदो कमु। तव्हां भई ज़बरदस्त। असां हाली त अञा गजर खाधी आहे। कोरमो न खायो। कांदे जाएगी।